मथा क्यों साईं छाला खेरा खुशायो गहरा सही कह लगो पियो हेडे तो परा दरवाजो थोड़ो हेडे तो हां साईं पियो हे छाए साईं ए पाइप कटे छडम गैस जो हां हिन घर जे पोयां ई मुजो घर आ हां खबर आ मुझे गैस ही कोन तो अचे मां तो ॾिसा हिन में गैस अचे तो गैस आयो साईं हिते तो कोई थोड़ो होजे असां जी भी कोन तुझो घर पे तू हे घर मुजो आ तू पोयो गिली लताड़े हेडे अचे तो गैस अचे तो नथो अचे पाड़ो हिकड़ो न साईं हे जेको तो मुजो ना आहे पाड़े वारन जो घर आ मुजो घर आ त मां ही वची वतो थमाए न साईं बस हणास तो पाइप न साईं हाणे कटजी हाणे की लगदो जेको तो हाणे न लगदो साईं हाणे न लगदो छा थी तो साईं साईं छा इहो थींदो त हाणे तव्हां खे जेको तो लिटरेशन थींदी साईं असल में छा आहे मां तव्हां ॿुधायां हा ॿुधायो असां पंज भाइर आहियूं हा आयो जेसि ताईं चांहि न पीअंदाऊं तेसि ताईं मुंहुं न धोईंदाऊं असांजी गैस ई कोन थो अचे इन करे मां चयो चेक कयां गैस हले थो नथो हले हाणे कहिड़ो मुंहुं धोई आयो आहियां हाणे बि त मुंहुं न थी न धोतल साईं बसि वञा थो साईं हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मां तोखे चरियो थो लॻां न साईं मां ॻोठो आहियां को तूं चए थोड़े गैस ते मुंहुं धोई पियो आहे छा साईं पाणी गरम करे मुंहुं धोईंदाऊं न अरे कहिड़ो पाणी गरम थींदो असां थधे पाणी सां तड़कंदा आहियूं सुभाणे तूं असांजो मीटर बि लाहे वेंदे न साईं मां छो लाहींदुमि मीटर माना हिन जो मतिलबु कल्ह तूं तारा बि तूं लाहे वे न जेके तार ही अचे थी उहा बि त कल्ह तूं लाथी आहे न बिजली वारी न बिजली न पाणीअ जी तार रे बिजलीअ जी थींदी आहे शादी थींदी आहे तार उहो साईं पाण तार न लाहींदा बाक़ी कुंडो हणंदाऊं असां परे पासे कुंडो हणंदो आहे न इहो बि त गैर कानूनी कमु आहे न या बि त चोरी आहे हिकिड़ी हा साईं बसि हाणे छा कयां साईं मां वञा बसि हितां वञा रे काॾे वञे पैप हेॾे कर पकड़ रे ॿियो छा थी खीचन ॾेखार साईं कुझु कोन्हे साईं सुनियो सभु करणो आहे छा पकड़ पाड़े वारनि जी खणी आयो साईं माना पकड़ बि चोरी पकड़ बि चोरी इहोड़े ते चवां तूं न कर छा बीहो बीहो न चवां तूं अॼु खां पोइ हिते नज़र ईंदे घिटीअ में न कोन ईंदो बसि पकड़ ले पराई ॾी अचां पकड़ न ॾींदो साईं ॾी अचां पराई ॻाल्हि ॿुधो पकड़ अॼु ॾियां थो अॼु खां पोइ हिन घिटीअ में नज़र आए न गिलींदो मां घिटीअ में हा हल हल नज़र नहीं जाए हल बाकी तो मैं नहीं सी रहा तो मैं वरी दे धमकी दो तो के ना सही बाकी के क्या बोले मीटर क्या ये तो मैं सी रहा तो मैं तो क्या वरी दे माखे दी सी रहा ना सही मीटर क्या अरे मीटर करो गालाए तो जो न के धमकी ने माना मीटर के चए तो मां तो के लाइंदो मैं ना तो लाइंदो मैं ना तो चवा दे हां हेडे 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 तो चवा गाल बुद्ध असा शरीफन जी घिटी थी जो आज कंबो मीटर के बिलाती घर अची वीडियो सा खबर थी सुनार तो मां आया के केरी नहीं केर भी जान तुझो कड़ो कम हल नालो ले से वरी एफआईआर कटाए वनी मैं सी रहा तो मैं तो क्या अरे मौज छोरा नहीं तो मैं ये छाल तो ना जाए मीटर क्या अरे मीटर करो गालाए मीटर करो गालाए तो न करो चाहिए असाने बिल घणो तो मां तने सी रहा तो मैं गाय तो तूने नंबर दे थाब हेडे एकड़ो मोटा हेडे छा मसलो छा हेडे अबा हे जो का मसलो या हे बिना पैप पटिया मुजो हां वरी मा चोरी भी कई दे वरी चवास तो वन्यो वरी चलो तो फिर दिसी रहंदो न साहब गाड़ी साहब गैस अचे तो न तो जैसा रे बोलो जो पोया घर है चोरी बदमाशी न साहब न छो को कटी पैप मां कोन कटे मां तो जो इते घर सी रहा से तो वरी धमकी रे मां कर छडा थी तो हां चले हले हले